नाज़रीन, तहरीक इंसाफ के अगवान सलमान अकरम राजा वज़ीर आला KPK अली अमीन गंडापुर के उहदे तां हटाइण ऐं सोहेल आफरीदी के नओं वज़ीर आला KPK नामज़द करण की तस्दीक करे छड़ी है। सलमान अकरम राजा चयो आहे त ही PTI बानी जो फैसलो है, जंहिंजो पस मंज़र भी बयान कयो वियो। KPK में दहशतगर्दी की बदतरीन सूरत हाल है। अज औरंगज़ई में असांजा जवान ऐं आफिसर शहीद थिया। खैबर पख्तूनख्वा हुकूमत के चयो वियो त वफ़ाक़ की गलत पॉलिसियुनि खां पाण खे परे रखो। सलमान अकरम राजा चयो त दहशतगर्दी के ख़त्म करण जो हिकु ई तरीक़ो आहे ऐं उहो गॾिजी वेही ॻाल्हियूं करण आहे। उम्मीद आहे त सोहेल आफरीदी वफ़ाक़ी हुकूमत की रहनुमाई कंदो ऐं सम्झाईंदो त असांखे पंहिंजे माण्हुनि जी जान ऐं माल की हिफ़ाज़त करणी आहे। नाज़रीन, असां वाके हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त तहरीक इंसाफ के अगवान सलमान अकरम राजा वज़ीर आला KPK अली अमीन गंडापुर के उहदे तां हटाइण ऐं सोहेल आफरीदी के नओं वज़ीर आला KPK नामज़द करण की तस्दीक करे छड़ी है। सलमान अकरम राजा चयो आहे त ही PTI बानी जो फैसलो है, जंहिंजो पस मंज़र भी बयान कयो वियो। KPK में दहशतगर्दी की बदतरीन सूरत हाल है। अज औरंगज़ई में असांजा जवान ऐं आफिसर शहीद थिया। खैबर पख्तूनख्वा हुकूमत के चयो वियो त वफ़ाक़ की गलत पॉलिसियुनि खां पाण खे परे रखे। सलमान अकरम राजा चयो त दहशतगर्दी के ख़त्म करण जो हिकु ई तरीक़ो आहे ऐं उहो गॾिजी वेही ॻाल्हियूं करण आहे। उम्मीद आहे त सोहेल आफरीदी वफ़ाक़ी हुकूमत की रहनुमाई कंदो ऐं सम्झाईंदो त असांखे पंहिंजे माण्हुनि जी जान ऐं माल की हिफ़ाज़त करणी आहे।